अस्सलाम वालेकुम, वेलकम सालेबर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो ये सही है। पाण पीएसटी जो पास्ट पेपर हो उनमें मैथ वारो पोर्शन हू सोल्व क्यों पे पाण 62 नंबर जो सवाल है वो पाण हाले हल कंदासीं। इनमें छा तो चे त ही पाण खे हिकु सेट मिलियल आहे जंहिंजा मेंबर आहिनि 1 2 3 4 ऐं हू सेट ख़त्म ना आहे थियो, अॻे हले थो पियो। ही नुक़्ता जेकी निशानी आहे अॻे 3 नुक़्तनि जो मतिलबु आहे त ही अॻे हलंदो रहंदो ऐं लामहदूद मुद्दत ताईं, मतिलबु खुटंदो ई न हलंदो ई रहंदो। ही निशानी आहे। दैन सेट ए विल बी, हाणे ही सेट आहे कहिड़ो, हिन खे पाण छा चवंदासीं, महदूद आहे या लामहदूद आहे? लामहदूद आहे, हिन करे हिन खे इनफाइनाइट पाण चवंदासीं। छा इनफाइनाइट, ठीकु आहे, मतिलबु लामहदूद आहे। ही थी वियो। हाणे तव्हांजी सहूलियत लाइ पाण हिकु ॿी मिसाल भी रखी है। इनमें हू हिनजी न आहे, मतिलबु हिनजी टाइप आगे फाइनाइट जेको आहे, मतिलबु जेको महदूद आहे। ही बी सेट आहे जंहिंमें 3 मेंबर आहिनि, मतिलबु महदूद आहिनि, पाण हिननि खे ॻणे सघूं था, बाक़ी इनमें पाण ॻणे न पिया सघूं छो जो हलण पिया अॻे। दैन सेट बी विल बी, ही फाइनाइट, मतिलबु महदूद आहे ही, ठीक है। ही इनजा 2 क़िस्म हुआ, महदूद ऐं लामहदूद। ही तव्हांखे अचणु खपनि, सफ़ा 16। बाक़ी हाणे पाण इनमें ॿियो बि कुझु सिखंदासीं त पाण ॿुधाईंदासीं मेंबर हुअण ऐं न हुअण जी निशानी कहिड़ी आहे। फ़र्ज़ु कयो ये हिकु सेट आहे, हिन में 1 2 ऐं 3 ही मेंबर आहिनि, त पाण 2 जेका आहिनि 2 छा ए जा मेंबर आहिनि, 2 ए जो मेंबर आहे न आहे, छो जो ही विच में लिखियल आहे, त ही मेंबर आहे, उनजी निशानी ही थींदी, ई वांगुरु पाईंदासीं, बाक़ी इन ते थोरो कर्व हूंदी। ही मेंबर आहे, ठीकु आहे। 2 मेंबर आहे ए जो, ईअं लिखंदासीं। ऐं जेकॾहिं पाण चऊं त 5 छा मेंबर आहे ए सेट जो, न आहे, त पाण लिखंदासीं 5 मेंबर न आहे, ई पाए मथे लीक ॾेई ए सेट जो, 5 मेंबर न आहे ए सेट जो, ठीकु आहे। हिन खां पहिरियों बि असांजी हिन खां पहिरियों बि असांजूं सेट ते खोड़ वीडियो आहिनि, हुनजी डिस्क्रिप्शन में लिंक मिलियल आहे पूरी प्ले लिस्ट जी, हू बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं मां कमेंट में भी मेंशन करे थो छॾियां हुन प्ले लिस्ट खे। उम्मीद आहे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कि चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हां खां मिस न थिए। खुदा हाफ़िज़।